हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध करे छॾी आहे। अचो त सखर वासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि जो हिन अघनि बाबति छा चवणु आहे। बहुत असरु पवंदो साईं। तेल वेल हर शइ महांगी करे छॾियो आहे। हर शइ महांगो करे छॾियो आहे। छा कयो इंसान ग़रीब माण्हू छा कंदो। 100 रुपए जो पेट्रोल 50 जे बराबरि अचे थो। छा थो करे माण्हू, कुझु बि न करे सघंदो माण्हू। हिन हुकूमत तमामु महांगाई बि कई आहे। हर शइ महांगाई आहे। रोज़ु रोज़ु पेट्रोल वधे थो पियो। लिहाज़ा असां ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं। असां हुकूमत खे अपील आहे त महंगाई बि घटि करे, पेट्रोल जा रेट घटि करे। एक तो बहुत ज़्यादा पेट्रोल प्राइसेस बढ़ गई है, बहुत ज़्यादा महंगाई हो गई है। दूसरा हम तो स्टूडेंट्स हैं और हमारे पास इतने भी एक्सपेंसेस हमारे इतने नहीं है। और दूसरा इन्होंने बहुत ज़्यादा महंगाई कर दिया है, पेट्रोल फिर दोबारा बढ़ा दिया है। बहुत ज़्यादा मुश्किल हो जाती है हमारे लिए। एटलीस्ट पेट्रोल तो कम कर दी, क्योंकि पेट्रोल की जैसी कीमत बढ़ती है सब चीज़ की कीमत बढ़ जाती है। हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाइण ते सखर जे शहरियुनि जा अवां वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ वधण सबबि आम वाइपे जूं शयूं पिणु महांगियूं थींदियूं, जंहिं करे आम माण्हूअ जी जेका क़ुवत ख़रीद आहे उहा पिणु मुतासिर थींदी। कैमरामैन शबीर जोगीअ सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़, सखर।